अस्सलाम वालेकुम जावेद खान। धोती छा मसलो आहे? अॼु एतिरे ॾींहंनि में जोश सां सलाम चवे थो। मूं त तोखे मोकिलियो हुयो ऐं पंहिंजो जेको अहिड़ो आहे उन मां भतो वठण जे लाइ वठी आहे या पंहिंजो नक कटाए आहे? जावेद खान तोखे ख़बर आहे इहो जेको शेरू वारो भाउ कोन्हे हिन सभु अॾे वारनि खे सेखारियो आहे त चई जावेद खान जे भाउ खे इरशाद खे तव्हां भतो कोन ॾींदव। इन शेरू मूंखे पहिरीं त इहा वॉर्निंग ॾिनी हुई शेरू शैतान हूंदो आहे घणेई तो कब्रिस्तान हूंदो आहे। ऐं तुनखे इहा ख़बर न आहे उनजी शैतानी ऐं कब्रिस्तानीअ जी ख़बर इन जावेद खे कोन्हे। अॼु हुनी मुंहिंजे अहिड़े ते भत्तो वसूल करण जी कोशिश ऐं मुंहिंजे भैर अरशद खे नाकाम करण जी हिदायत ॾिनी आहे। शायदि शेरू खे इहा ख़बर नाहे त हाणे जंहिं बि असांखे भत्तो न ॾिनो आहे उन जा जेका लाशा विछींदा उहे ज़िम्मेवारियूं बि इन शेरू शैतान जे मथां हूंदा। ऐं ॾिसां थो किवें हू कब्रिस्तान ठाहींदो आहे, किवें हू। अरशद भाऊ इहा थधो थी थधो कढो कीअं थिया मुंहिंजे सीने में पाए बरे थी पाए मुंहिंजो नक कपे छॾियो न सभिनि मार्केट वारनि जे अॻियूं। या तो नग था अॼु खां अॻिते मूंखे न मिलियो कढो थी त मुंहिंजो हे रपीट ऐं नौंदाणी जो बारूद हलंदो ई बारूद हिन अॼु तोखे भत्तो नाहे ॾिनो आहे त मुंहिंजे अंदर में जेकी बाहि आहे उहा बाहि या त मुंहिंजी दिलि चवे थी तुंहिंजे मथां कढे छॾां या उनजे मथां अच। सच चवंदी हुई तूं इंसाफ़ वारी जाइ ते ॾह गोलियूं हलंदा ऐं बिना इंसाफ़ वारी जाइ ते हे बंदूक हलंदी बि नाहे। अचण जे कमीने खे त सॼा हिन जा 32 गोलियूं उनजे सीने में हलाए छॾे। सीने अची वे जावेद छिने छो तो बस घणो कयो अची अरशद भाऊ। हेतिरी कावड़ में मां तोखे अॻे कॾहिं न ॾिठो आहे जावेद भाउ। घणो कयो तोखे त ख़बर आहे जॾहिं मूंखे कावड़ अची वेंदी आहे त मुंहिंजो जेको सको भैर हूंदो आहे उनखे बि आऊं शूट करे छॾंदो आहियां। शूट छा तूं मूंखे शूट कंदे? सॼे अॾे खां भत्तो वसूल करे ऐं खाई करे पैसा लिकाए मूंखे चवे थो अॾे वारनि भत्तो न आहे ॾिनो आहे। भत्तो तूं शायदि भुले ते इहो हथार न वठंदी आहे। जावेद भाउ तूं ठीक न कयो। मारो